अदा समझाए पांचे हीरे रांझे के सरेआम बाजार घुमदा पिया वतन। हीरे रांझे के मां हिते घर में पियो ॻोल्हियां, इहे वरी वतन दा बाजार घुमदा। वन ॿिन्हिनि खे डंकुनि मां गिले खणी अच, खारे में तो पूॼान। अदा खारे में न पूरे न मालकन के मोटाए दी। हीरा आहे सेठानी, बाक़ी रांझो मूं आलू खे खपाए छॾियो आहे। त ठीक आहे, कॾहिं हाणे जो हाणे उघाड़े पेरे। जोड़ी सोणी त आहे पर असांजे कहिड़े कम जी आ। सेठानी पंहिंजी हीर घुरे पई, हलण में ॼाण आयो पंहिंजो रांझो वठण। ठीक आहे अदा, मां वञा तो वठी तो जा ॿिन्हिनि खे। पर वठी छा अचां? हीरे ई रांझे खे वठी आ, तकिड़ो वञो। हा हा सेठानी, हिन दफ़े त तूं बची वई आहीं, हाणे तोसां असां रांदि अहिड़ी विढ़ंदासीं 12 लख त छा तूं 20 लख ॾींदी, छो त लूसी असां बि न आहियूं। छोरा कुछ भी थी पए, असुल खाली हथे ना है मोटलो। सेठानी जा पैसा चोरी करे ओए सिधो पांजे अॾे ते हलिया हलंदासीं। अल्लाह के हिस्सो पति न मिलंदो छा? नड़े छोरा न, चोर बेईमानी न करे त पो चोर छा जो आ। बस तहां रुगो दिलेरी सां अॻिते वधो। अचो चो उस्ताद कालू कुत्ते खां तो डरजी। ओ निभागा, हूं त मां दिलेरो आहियां, पर यार कुत्ते खां डरजंदो आहियां। उस्ताद कुत्तो त बि गिट्टीअ में तो भौंके, अवी अजायो त अटिजो, हलो त हलो। अरे निभागा, उनी बी खिटीअ में त सेठाणीअ जो घर आहे। उस्ताद हलो, एसी ताईं कुत्ता हलिया वेंदा। अरे हे छा निभागा, सेठाणी त चौकीदार रखी छॾिया आहिनि। इहा ॻाल्हि त अलाह असांखे ॿुधाई कोन हुई। अबा हाणे छा थींदो? ॿुधो ॿुधो, हाणे ईअं था कयूं, मोटी था हलूं, सुभाणे वरी कोशिशि कंदासीं। अचो, हेॾे न हलो, कुत्ता अथव, हीअं हलो। अचो। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।